शहदादकोट से 12 किलोमीटर के फासले पर वाक़ निवाई गांव रईस अली दोस्त आदमानी मक्सी, जिसे पाकिस्तान पीपल्स पार्टी का सियासी किला भी कहा और समझा जाता है, तमाम तर बुनियादी हकूक़ से महरूम है। 100 साल कदीमी गाँव को इस वक्त पक्के रोड, बिजली और पीने की पानी समेत स्कूल की अशद ज़रूरत है, जबकि पक्का रोड न होने के बायस बारिशों और इमरजेंसी की हालत में इलाका मकीनों को कई मसाइल का सामना करना पड़ता है। जो पानी भी जो असांखे सहूलियत का भी ना है। असां मरी था वञूं त असां पानी में लाशूं खणी वञूं उते पूरियूं था, असांखे का शइ सहूलियत न आहे। असांखे महिरबानी करे असांखे कीअं बि कयो रोड बि जो, असांखे पानी बि जो। त असां सां वॾो ज़ुल्म आहे, रोड न आहे, का डिलीवरी वारी केस आहे, बरसाति सैलाब में त असांजा उहे अध में मरी था वञनि। ॿुधो महिरबानी करे असांखे 100 साल जो ॻोठु आहे, अॼुकल्ह जो न आहे। डिलीवरियूं थियनि था, ॿारड़ा उहो उते ई फौत थी वञनि था, शहर ताणी बि नथा पुॼूं। ॿुधाइनि भाउ असांखे महिरबानी करे पाणी रोड मिले। रस्तो ख़राब आहे, न बिजली आहे, न रोड आहे, कुझु बि असांखे सहूलियत न आहे। वाह महिरबानी करे असांखे इहो रस्तो ठाहे ॾियनि। रोड रस्तो माण्हुनि जा हिकु हिकु घर आहिनि त उन्हनि खे रोड रस्ता मिली विया। असांजो हज़ारे घर आहे, हेॾो असांजो ॻोठु रईस अली दोस्त आदमानी जो ॻोठु आहे। साईं असां 1995 में दरख़्वास्त मीर नादर अली ख़ान मक्सीअ खे ॾिनोसीं। असां वाउंटर बि उन जा ई आहियूं। उन में असांखे स्कूल बि मंज़ूर कराए ॾिनाई, पोल, बिजली, रोड ये सभु मंज़ूर कराए ॾिनाई 1995 में। हिनमहिल ताईं उन्हनि ते स्कूल ठहियो, भाई बिजली भी कान लॻो, रोड भी असांजे ॻोठ ताईं न पहुतो आहे, उहो बि अध में आहे। वरी उन खां बाद असांजा घर जेके मथां मंज़ूर पॉलिसी मिलियो आहे त उहे घर बि हिनमहिल ताईं असांखे न मिलिया आहिनि। किन खे मिलिया, किन खे मिलिया ई न आहिनि। माना ईअं सम्झो त रुपए में 12 आना न मिलिया आहिनि। उन लाइ असांजो नादर ख़ान मक्सी खे बि अर्ज़ु आहे त असांखे इहे घर बि ठाराए, इन्हनि जो बि सावरे स्कूल ताईं असांखे स्कूल खोलराए ॾे। ॿियो असांखे रोड, बिजली, ये असांखे सहूलियतूं महिरबानी करे ॾे। वश न्यूज़ से बात करते हुए एक इलाका मकीन ने 4 दहाइयों से मुंतखब होने वाले MPA मीर नादर अली खान मक्सी से शिकवा करते हुए कहा कि बड़े दुख का मकाम है कि हम गुज़श्ता 40 साल से पाकिस्तान पीपल्स पार्टी को वोट और सपोर्ट करते आ रहे हैं, मगर हमारे कदीमी गाँव को बुनियादी हकूक़ का न मिलना हमारे वफादारी का इनाम है। कैमरा टीम के साथ गुलाम अली ब्रावई, वश TV, शहदादकोट।